नारी जंहिं नौजवान लाइ पंहिंजे घर भातियुनि खे छॾे ॾिनो, संदन मर्ज़ी जे ख़िलाफ़ शादी कई, उन ई नौजवान खेसि मौत जी निंड सुम्हारे छॾियो। नारी जे मौत खां पोइ संदसि माउ ऐं भाउ उस्मान वधीक ख़ौफ़नाक ऐं लिंग कांडारींदड़ तफ़सील साम्हूं आंदा आहिनि। हुननि मीडिया खे ॿुधायो आहे त मिसबा 5 भाइरनि जी अकेली भेण हुई ऐं संदन पीउ फ़ौत थी चुको हो। कुझु वक़्तु अॻु मिसबा शहरयार सां पसंदि जी शादी कई हुई। जेतोणीकि वारिस हिन शादी जे ख़िलाफ़ हुआ, पर पोइ हुननि पंहिंजी धीउ खे गले लॻाए वरितो ऐं खेसि माफ़ करे छॾियो। पर थोरो वक़्तु गुज़रण बाद जवाबदार शहरयार जो ख़तरनाक रूप साम्हूं अचणु शुरू थियो। जवाबदार अॻु ई 4 छोकिरियुनि खे पंहिंजे प्यार में फासाए चुको हो। उहे बि अहिड़ियूं छोकिरियूं हुयूं जिन जो पीउ फ़ौत थी चुको हो। हाणे मिसबा बि शहरयार जे जार में फासी चुकी हुई। वारिसनि मूजिबि जवाबदार खान 125 मोटरसाइकिल त कॾहिं पैसनि जी घुर करे रहियो हो ऐं पाण खे पुलिस अहलकार ॿुधाईंदो हो। वटसि पुलिस जी वर्दी बि हुई। जवाबदार सॼो ॾींहुं घर हूंदो हो ऐं 15 मिंटनि में वञी हज़ारे रुपया खणी ईंदो हो। हू मिसबा ते तशद्दुद कंदो हो ऐं वारिसनि खे फ़ोन करे गारियूं ऐं मौतमार धमकियूं ॾींदो हो। नारी जा वारिस एतिरो ड्रिनल हुआ जो हुननि कंहिंखे दांह बि न ॾिनी। जेतोणीकि हाणे हू चवनि था त वटनि सभु वॉइस मैसेज मौजूदु आहिनि। मक़तूल जे भाउ उस्मान मूजिबि भेण खेसि ॿुधायो हो त शहरयार ज़ालिम शख़्स आहे ऐं हुन अॻु बि 4 छोकिरियुनि सां शादी कई हुई ऐं फुरलुट करण बाद खेनि छॾे ॾिनो हो ऐं हाणे मां फासी चुकी आहियां। तव्हां मूंसां मिलण न अचिजो, मूंसां लातालुकी करे छॾियो। उस्मान मूजिबि जॾहिं असां लातालुकी कई त 2 ॾींहंनि बाद असांखे छोला विकिरो कंदड़ फ़ोन करे चयो त तव्हांजी भेण मरणी हालत में रोड ते पई आहे। खेसि इस्पताल पहुचायो पियो। जॾहिं सुरजानी पुलिस वटि वियासीं त हुननि इहो चई मोटाए छॾियो त केसि मलीर जो आहे, उते वञी दाख़िल करायो। हुननि चयो त ज़ख़्मी भेण खे इस्पताल खणी वियासीं त संदसि मथे जे ज़ख़्मनि मां चांहि जी पती निकिती ऐं पोइ भेण समूरी हक़ीक़त माउ खे ॿुधाई त खेसि कीअं हिकु पेचकस सां मथे में ज़ख़्म ॾेई लूणु बुरकियो पियो आहे। न रुगो इहो, पर खेसि जिस्म जे ॿियनि हिसनि ते बि तशद्दुद करे टॉर्चर कयो वियो हो। सूमर ॾींहुं ज़ख़्मनि में चूर मिसबा वॉशरूम में वञी किरी पई ऐं संदसि साह जो सॻो टुटी पियो। पर शहरयार जे डप खां संदसि माउ कंहिंखे इहो ॿुधाए न रही हुई ऐं पोस्टमार्टम खां बि इनकार करे रही हुई। पुलिस सुरजानी टाउन जे इलाइक़े एफ अलमरी ॻोठ पहुची नारी जो लाश तहवील में वरितो ऐं कानूनी कार्रवाई खां पोइ वारिसनि हवाले करे छॾियो। पुलिस जो इहो चवणु आहे त SSP ओलह जी हिदायत खां पोइ वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो, जॾहिं त वधीक जांच शुरू कई वई आहे ऐं सबूत गॾु कया पिया वञनि। हीउ वाक़ियो न रुगो हिकु फ़र्द जे बेरहमाने मौत जो केस आहे, पर उन सां गॾु घरेलू तशद्दुद, नौजवानी में शादियुनि ऐं कानूनी तहफ़ुज़ जहिड़नि अहम समाजी मसइलनि खे बि ॿीहर बहस हेठि आणे थो।